अस्सलाम वालेकुम साथियों, आया नसरुल्लाह गडानी सहाफ़ी मीरपुर माथेलो। इन वक्त मीरपुर माथेलो शहर जे मंशियात मार्केट जे गढ़ में बीठो आया, जिते बोदार मोहल्ला, इरीगेशन मोहल्ला, जिते मंशियात मार्केट कायम आहे। इते मास्टर कॉलोनी आहे, इरीगेशन ऑफिस आहिनि, सुमरा कॉलोनी आहे, जिते गतियल आबादी आहे, जिते मंशियात जे करे रहवासियुनि खे ॿारनि खे तकलीफ़ थिए थी। ॿारड़ा मंशियात जा आदि बणबा वञनि पिया, जिते सरेआम मंशियात जो वाहपो थिए थो, सरेआम मंशियात जो विकिरो थिए थो। अचो त मां तव्हांखे मंशियात जो वाहपो जेको सरेआम थिए थो पियो उहो तव्हांखे ॾेखारियां। ही इरीगेशन इंजीनियर जी ऑफिस आहे, ही मास्टर कॉलोनी आहे। अचो त मां तव्हांखे उन्हनि हैरुननि खे हैरुन वापराईंदे तव्हांखे ॾेखारियां जो कहिड़ो हशर आहे असांजे मुआशरे सां, असांजे नसलनि सां। केॾी बेहसी आहे घोटकी पुलिस जी, केॾी बेहसी आहे, उहो सभु कुझु तव्हांखे तव्हांजे अखियुनि जे आॾो ॾेखारींदुसि। पी हुण पी छोड़ी। ही इंसान हैरोन पीतो वञे थो, वापरायो वञे थो। ही तव्हांजे साम्हूं आहे, ही पार्किंग आहे इरीगेशन इंजीनियर जे ऑफिस जी, कार पार्किंग आहे। ही इंजीनियर ऑफिस जी बिल्डिंग आहे, ही उनजी कार पार्किंग आहे। ही उन्हनि जा वॉशरूम आहिनि। अब देख न, संगत बैठी आ, संगत बैठी आ। लाइट बारू चा, लाइट बारियो। हला इस्तेमाल क्यों मां ॾिसां? हाँ जी, इस्तेमाल करो, आप इस्तेमाल करो। ना ना, तू अपना कम कर, अब्बा तू अपना कम कर। ते वो घणा अरसा थिया थी? सर्दियुनि जे ॾियारे ते को घणा अरसा थिया थी? अल्लाह अकबर, केॾा सुहिणा जवान है, केॾा अल्लाह ते बीमारी ला छोड़िया। कंहिं दुश्मनी, केॾा सुहिणा है, मैं कनू वधीक सुहिणा है। अल्लाह अकबर, ये देख अम्मा देख। ते को घणा, हाँ तू अपना कम कर, इस्तेमाल कर। तू किथों ना है अम्मा? मैं इथों दी है। अदा तू किथों ना है? तू ही गोट की थे? क्या नाल है सारा? मेरा नाम अली है जी। अली है। तू रियासत दे पंजाब दे? हाँ पंजाबी जी, लेकिन साडी रियासी था जी बड़ी देर दी। मां प्यो तो था यार दे भाई। ठीक है, ठीक है। ही सरेआम मंशियात जो वाहपो तव्हांजे साम्हूं आहे। ही पार्किंग आहे इरीगेशन ऑफिस जी, इंजीनियर जी। ही वॉशरूम आहिनि। अॻिते हलो, मां तव्हांखे ॾेखारियां थो जेका पब्लिक पार्क आहे, इरीगेशन वारनि जी पब्लिक जेका पार्क आहे, उते सरेआम हैरोन वापरायो वञे थो, कोई पुछण वारो कोन्हे। एसएसपी घोटकी अज़हर मुग़ल साहब जा ॻरा हिते भत्ता मुक़रर आहिनि, जेको भर में हिते मंशियात मार्केट क़ाइमु आहे। उन्हनि खे सपोर्ट आहे पुलिस जी, उन्हनि खे सपोर्ट आहे पुलिस जी। मां हली तव्हांखे उते ॾेखारियां थो पियो।
इंजीनियर साहब मौजूद आहिनि, ॿिया ऑफिसर मौजूद आहिनि, ही सभई ऑफिसर उन्हनि जूं आहिनि, ही सभई मौजूद आहिनि, पर केरु इन्हनि खे रोकण वारो न आहे। ही हिननि सां रुकंदा ई कोन। पुलिस जेकॾहिं सरपरस्ती करे त काॾूं इहे रुकंदा। हाणे साम्हूं पब्लिक पार्क आहे, मां तव्हांखे पार्क ॾेखारियां थो। पार्क में बि हैरोनी वेठा आहिनि। हू तव्हां साम्हूं तव्हांखे ॾेखारियां थो। पार्क में बि हैरोन वापरायो वञे थो। कोई चवण वारो कोन्हे, कोई ॻाल्हाइण वारो कोन्हे, को हिते औरत ॿार हिते को महफ़ूज़ न आहे, हैरोननि जी ॾाढो महफ़ूज़ न आहे। ही दोस्त असांजा वेठा आहिनि पार्क में, पर हू साम्हूं हैरोन वापरायो वञे थो। ही पार्क में हैरोन वापरायो वञे थो। तव्हां कमु कयो, तव्हां पंहिंजो कमु कयो, ॿियो मां तव्हांखे छा कंदुमि। ही पार्क में हैरोन वापरायो वञे थो। ही तव्हांजे साम्हूं आहे। केॾा सुहिणा सुहिणा नौजवान इन हैरोन में लॻी आहिनि। हू तव्हांजे साम्हूं आहे। हू ॾिसो, हू ॾिसो, हू ॾिसो, ही ॾिसो, ही हिते वापरायो वञे थो। ही ॾिसो, मुंहिंजे ख़ौफ़ खां भॻा आहिनि। वेठा आहिनि? घणे वेठे हो अंदरि? घणे हो? एॾो ए लॻा पिया, एॾो ए लॻा पिया पार्क में। ही पब्लिक पार्क, ही वेठा आहिनि। ही घणा आहिनि? घणा माण्हू वेठा आहिनि? अल्लाहु अकबर। ही 10-15 माण्हू ही वेठा आहिनि तव्हांजे साम्हूं। मानी खाओ, मानी खाओ, मानी खाओ। ही हिते मानी खाइनि था पिया। मानी खाओ, मानी खाओ तुसां। ही सभु हैरोनी सिंधी पंजाबी बाबा इंसानियत आहे। असांजा भाउ त आहिनि। जेकॾहिं आम ईअं सही वाहपो जेकॾहिं न हुजे हा, एतिरा माण्हू आदी न थियनि हा। हाणे हिननि ॿारनि ते कहिड़ो असरु पए थो? ही कानूनी जे भर में हिननि ॿारनि ते कहिड़ो हिते हैरोन वापरायो वञे थो, हुते वापरायो वञे थो। अल्लाहु अकबर। हिननि जूं नस्लूं तबाह थियूं, हिननि जूं जवानियूं तबाह थियूं, हिननि जा ख़ानदान तबाह थी विया। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अचो अॻिते अचो, अॻिते अचो। ही असांजा त आहिनि यार, ही नौजवान असांजा त आहिनि। थोड़ा पिछते थी, थोड़ा पिछते थी। बाहर दिखा। ही पब्लिक पार्क में ही अशर आहे, इरिगेशन पार्क में ही अशर आहे। हेॾे ॾिस, हेॾे ॾिस दादा। वियो वियो वियो, मां तव्हां कुझु नथो कयां। तव्हां वियो, पंहिंजो कमु कयो। वियो तव्हां, मां वञा थो। वियो वियो वियो, तव्हां वियो। वे तूं वे, मां तव्हांखे छा कंदुमि अदा। हिन जे ज़िम्मेवारनि खे कहिड़ी सज़ा ॾिजे? हिन जे ज़िम्मेवारनि खे जेके मंशियात खे आम करनि था, जेके हैरोइन ऐं आफ़ीम खे आम करनि था, उन्हनि जे लाइ कहिड़ी सज़ा सिलेक्ट कजे? जंहिंमें असांजो SSP घोटकी शामिल आहे, जंहिंमें मंशियात डीलर शामिल आहिनि। अफ़सोस, 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 अफ़सोस। ही फैमिलियूं, ही घर लॻो लॻ हिते। केॾे गए? हाँ मां तुंहिंजा हथ ॾिसां, हेॾे हथ कर। ही कुराड़ी बि हैरोन वापराए थी, ही कुराड़ी बि हैरोन वापराए थी। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। ही बि उन्हनि जा घर आहिनि। हिते घर नंढा नंढा ठाहियूं वेठा आहिनि। ॿिए पासे आहिनि। बहरहाल
साथियों हाँ साथियों हज़ारे हेरोइन वापराईंदड़ हिते रहंदड़ आहिनि हज़ारे हर रोज़ पंजाब मां सभई हेरोइन हिते पहुचनि था पिया छाजे लाइ हिते पहुचनि था हिते आसानी सां हेरोइन दस्तियाब आहे हिते सस्ते अघ ते हेरोइन दस्तियाब आहे जंहिंजी सरपरस्ती असांजो SSP घोटकी अज़हर मुग़ल साहब करे थो पियो जेको बि SSP ईंदो आहे उहो इन्हनि जी सरपरस्ती करे थो पियो वॾा भत्ता आहिनि हिते मंशियात जूं मार्केटूं क़ाइमु आहिनि हिते असांजा ॿारड़ा गैर महफ़ूज़ आहिनि हिननि जूं ज़िंदगियूं उहे तबाह थियूं हिननि जा ख़ानदान उहे तबाह थिया रोज़ाना जे बुनियाद ते नवां माण्हू आदी थियनि था पिया रोज़ाना जे बुनियाद ते नवां माण्हू आदी थियनि था पिया रोज़ाना जे बुनियाद ते केतिरा ई ख़ानदान तबाह थियनि था पिया छाजे करे पुलिस जे भत्ते वठण जे करे पुलिस जे भत्ते वठण जे करे मतिलबु पुलिस ऑफिसरनि में इंसानियत नाहे रही हुननि खे पैसो खपे हुननि खे पैसो घुर्जे हिते केतिरियूं ई दुकानूं क़ाइमु आहिनि मंशियात जूं हिते मंशियात जी वॾी मार्केट क़ाइमु आहे हिते पाकिस्तान जी वॾे में वॾी मार्केट क़ाइमु आहे जिते हेरोइन सस्ते अघ ते मुहैया थींदो आहे इहे जेके हेरोइन वापराइनि था जेके आदी बणिजी विया आहिनि उहे हिते चोरियूं करनि था फुरूं करनि था औरतुनि ॿारनि खे नुक़सानु ॾियनि था घरनि में घिरनि था केरु ॻाल्हाईंदो ही तव्हांजे साम्हूं आहे ही सिर्फ़ बेहसी SSP घोटकी अज़हर मुग़ल जी आहे अज़हर मुग़ल जी आहे हाणे ख़बर थो छा मां पाण ते अलाए कीअं कंट्रोल कयो अचां थो न त अहिड़नि अज़हर मुग़ल जहिड़नि करप्टनि खे मूंखे चङी रीति आईनो ॾेखारणु ईंदो आहे मूंखे इन्हनि करप्टनि खे चङी रीति आईनो ॾेखारणु ईंदो आहे बसि हैफ़ हुजे जेके इन्हनि खां भत्ता वठंदा जेके मंशियात खे आम कंदा यकीनन उन्हनि जूं नस्लूं तबाह थींदियूं उनमें भले SSP अज़हर मुग़ल हुजे ॿियो को ऑफिसर हुजे टियों को ऑफिसर हुजे मंशियात जा डीलर हुजनि उन्हनि जूं नस्लूं यकीनन ख़राब थींदियूं साथियो जेके बि तव्हां 900 दोस्त ऑनलाइन आहियो बराए महिरबानी मुंहिंजी ही लाइव वीडियो शेयर कयो वधि खां वधि शेयर कयो त जीअं को ऑफिसर को आला ऐवाननि में वेठल हुक्मरान को चीफ जस्टिस इन मामले जो नोटिस वठे इन मंशियात वापराइण सबबि 2015 खां हिन वक़्त ताईं 150 खां वधीक इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि सिर्फ़ु इहे 150 इंसानी जानियूं न आहिनि 150 घराणा तबाह थी चुका आहिनि अञा अलाए केतिरा घराणा पुलिस जे करे तबाह थींदा अञा इन SSP अज़हर मुग़ल जे करे अलाए केतिरा घराणा तबाह थींदा मंशियात जा आदी थींदा ख़ुदा रा साथ ॾियो ही लाइव वीडियो शेयर कयो व्हाट्सएप ग्रुपनि में मोकिलियो माना को बेगैरत कोई नोटिस वठे कोई बेगैरत नोटिस वठे बेगैरत कोई हुक्मरान नोटिस वठे मूंखे पंहिंजो दुआनि में यादि रखिजो ही दोस्त मूंसां गॾु आहिनि ही सभु दोस्त छा करे कोई ही दोस्त छा करनि ही ॿारड़ा छा करनि हिननि ॿारड़नि ते कहिड़ो असरु पवंदो हूंदो हिननि ॿारड़नि ते अबा रोज़ देखदा है हेरोइन में वापराईंदा आहिनि इन्हनि ॿारड़नि ते कहिड़ो असरु थींदो हूंदो हाँ वो त देख आया अबा काथों जो तूं केरु आयो ईरानी कॾहिं आदी थे छा नालो आहे तव्हांजो केॾे घर वारनि खां परे या तुंहिंजे घर वारनि खे केॾी तकलीफ़ हूंदी आहे बा बिल्कुल तकलीफ़ आहे फांसी आओ बिल्कुल फांसी आओ गंदो धंधो आहे मंशा जो है एक में माण्हू न इंसानियत जो रहंदो न यार जो रहंदो न दोस्त जो न घर वारनि जो रहंदो न घर वारनि जो रहंदो न कंहिंसां वरी खैर खाई बि करे सघंदो ॿुधो न आसानी सां मिले थी तॾहिं आदी थिया बिल्कुल हाँ आसानी सां मिले थी सस्ती मिले थी तॾहिं आदी थिया यार तुझो को हाणे मजबूर हूं समझ छॾींदा आहियूं त मरदा आहियूं तुझो को एड्रेस आहे तोखे कोई ॻोल्हे लहे तुझो को इलाज कराए तुझो को नंबर आहे मोबाइल आहे तव्हांखे न मोबाइल साहिब छा नालो आहे नालो ॿुधायो बेघारो शाहबाज़ अली नालो आहे शाहबाज़ अली हिते असांखे मिली वेंदे वरी अचूं त वरी हिते मिलंदे बिल्कुल किथे मिलंदे तूं हिते काथे थूका झलींदा वॾो काॾे बस अल्लाह तव्हांखे सेहतमंद करे अल्लाह करे को मसीहा सभु छॾे वञनि सभु सुधरी वञनि भाउ अल्लाह करे कोई तव्हांजो इलाज कराए त इलाज कराईंदो बिल्कुल सही कराईंदासीं इलाज छो न नौजवान आहे तुंहिंजी 18 साल उमिरि हूंदी घणी केतिरी उमिरि बच्चा आहिनि साईं हेतिरा बच्चा आहिनि मुंहिंजा हिकु वॾो पुटु एतिरो 3 ॿार आहिनि मूंखे साईं
टे ॿार आहिनि माउ पीउ आहे उनमें माज़ूर घर जो एड्रेस ॿुधा ताकि घर ते कोई तव्हांजो पहुच करे जीअं त असांखे ॻोल्हण सां मथां तव्हां कॾहिं न लभो घर जो एड्रेस ॿुधा जी घर उते तव्हां हिते ई हूंदा आहिनि, करे वेंदा आहिनि। अब हाणे ही मां लाइव कई आहे न, हाणे पुलिस तव्हां ते खणंदी ॾंडो ॿुधव, हाणे मां लाइव कयां थो पियो न, हाणे पुलिस SP पाण खे बचाइण ख़ातिर ॾंडो तव्हांखे खणंदी, तव्हांखे धक हणी अॼु तव्हांखे डुकाए छॾींदी या सुभाणे ते डुकाए। कोई अहिड़ो एड्रेस ॿुधा जीअं को मसीहा तव्हांखे ॻोल्हे लहे तव्हांजो इलाज कराए। अबा इलाज साईं करू कराईंदासीं भाई इहो इलाज आहे न को ॿियो तव्हांजो इलाज कराए। अबा हिते तव्हांखे भॼाईंदा वधीक उस्ताद है असां वधीक पुराणी तूं तव्हांजो नालो छा आहे? इलाज करायो थी? अताउल्ला नालो है ना, केरु थींदा हो? शेख किथे जाओ? देर की तूं ई ॾेर की जो तव्हां सां इहो ज़ुल्म कंहिं कयो आहे? अबा बस ये लगी है सिगरेट संगत में पिंदा दे पींदे पींदे वरी जेकॾहिं इहा हैरून आसानी सां कंहिंखे न मिले हा तव्हां आदी न थियो आहे जी सर हाँ हां ओपन थे बाद ओपन थियो आहे तॾहिं तरह से बसि पंहिंजे अलाह खे चओ असां तव्हांजे लाइ दुआ कयूं था, अलाह करे वरी बि कंट्रोल थिए जी ॿिया त आदी न थियनि। चलो तव्हांखे तकलीफ़ ईंदी, न मिलण जे करे तव्हांखे तकलीफ़ ईंदी, पर माना ॿिया बची वञनि यार। बड़ी गंदी तकलीफ थी गंदी तकलीफ़ साईं, है अलग है बच्चनि खां अलॻि, दोस्तनि खां अलॻि, मुआशिरे खां अलॻि। 3 महीना थी अंदर की घणो कराया हा पिया हिते जो रात जो पींदा हूं हा वरी सुबह सोचा है सुबह सोच बस हिते रही पिया हो भाई ते पिया हाणे हिते हा 15 मिनट जो पंदा 15 मिंट वरी अचणो त हेॾे यार न, वरी हिते चलो हैरून हिते मिले थो वरी तव्हांखे अचणो हेॾे आहे। जी जी मस्त आहे, मुंहिंजी दुआ तव्हां सां गॾु आहे। अलाह तव्हांखे सेहतमंद करे, अलाह इन मंशियात डीलरनि खे गर्क करे, अलाह इन SSP घोटकी अज़हर मुग़ल खे गर्क करे, हाँ जेका भी इनमें मुलविस आहिनि सजन खे गर्क करे। बेशक असांखे भी आमीन। इहा ॻाल्हि वणंदी आहे मुलाजिम है खुद एंटी नार्को थे, पंजाब से हैं, इनकी मुखबरी पे भारी मिकदार में उधर आता है माल। उधर से औरत आता है फकीर आता है आप खुद इस्तेमाल करते हैं? हम लोग बस हम एक ड्यूटी पे ड्यूटी के हैं। पे किसी ड्यूटी पे मुलाजिम के पीछे हमारा ड्यूटी लगा हुआ है। हम इसका आप अपना हाथ पासवर्ड- दिखाएं। हाँ देखो बिल्कुल देखो। आप अपने किसी बंदे को ढूंढने आए हैं? नहीं हम ड्यूटी पे था, एक बंदा था उधर से, उसने सामान लिया है किसी का, हम हमारी दिहाड़ी पे दुकान में उसको उधर यंग ढूंढने के लिए आए देता हैं। सामान। अभी यहाँ देख रहे हो औरतें बच्चे देख रहे हो भाई, जी बिल्कुल देख रहे हैं हम लोग, इसीलिए वो सुबह से यंग यही देख रहे जनरेशन को हैं। नए नए एंटी नार्कोटिक्स वाले खुद मुलविस हैं भाई मेरे। भाईजान ये भाईजान, आप लोगों के लाले की वजीर का जान, मसला लाले है, की अभी जान, आप छोटे ये से वीडियो बात हम करूंगा। हाँ, करेंगे। हाँ, हाँ, हाँ ठीक है हाँ, ये 5 के लिए बराबर नहीं है। हाँ। ठीक है, मुझे 7 साल हो गया, मैंने 1 रुपये हराम का नहीं खाया। अल्लाह आपको बस दुआ करें। जी भाई मैं चाय पीती वेंदा। हाँ मैं वेंदा। हाँ साथियो ही सब कुछ तव्हांजे साम्हूं आहे, थी सघे मुनासिब लॻे त ही वधि खां वधि शेयर कयो। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे, वॾी महिरबानी।